नाज़रीन जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी त तक़रीबन 2 ॾींहं पहिरियां जेको लाड़काणे में हिकिड़ो सान्यो पेश आयो जेको शेख बिरादरी जे माण्हुनि जे घरनि खे जेका बाहि लॻी 2 जानियूं जेके आहिनि उहे इंसानी जानियूं बि ज़ाया थियूं ऐं उन खां अलावा तक़रीबन 20 खां 30 माण्हू जेके उहे ज़ख़्मी थिया बाहि में सड़ी ऐं इहो बि ॿुधायो पियो वञे त जॾहिं बाहि लॻी त उन वक़्तु बिजली जो जेको निज़ाम हुयो उहो बिल्कुलु बंदि हुयो। असांखे ॿुधाइजो त छा तव्हांखे लॻे थो त साज़िश आहे या इहो बिजली जो मसइलो आहे या को बाहि ओचितो लॻी वई आहे, इहो एतिरो नुक़सानु थियो आहे जेके 2 जानियूं बि हाणे वयूं आहिनि, त इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? साईं पहिरीं ॻाल्हि त बिजली त हुई कोन हुन टाइम ते, ठीकु आहे न, 7:30 जो शायदि 7:15 जो टाइम हो शायदि। ॿुधो बाबा, जागूं पिया हर शइ बसि खाई पीऊं, बिस्तरा विछाए सुम्हण वारा हुयासीं, त ओचिती ईअं माना धमाको ईअं थियो आहे जीअं पेट्रोलिंग जी बाहि हुजे। असांजे मुननि खे तक़रीबन असांजी हिकिड़ो चकर में काफ़ी मरतबा लॻी चुकी आहे। त इहो बसि इहा ई ख़बर पई त बाहि पोइ सभु बचा गॾंदा हलिया विया, हो पीउ पुटु न निकिता, असांजी सभु निकिरी वई। बसि साईं असां सां ज़ुल्म थी वियो आहे, अलाह ॾिसे थो असां सां ज़ुल्म थी वियो आहे। रोयूं पिटूं पिया रोड ते, असां बीठासीं टकूं पियासीं, नंढड़ा बच्चा असांजा ऐं उन्हनि खां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी उन्हनि जे जेके रहवासी हुआ उन्हनि जो चवणो त बाहि जॾहिं लॻी त उन खां कुझु सेकंड पहिरियां असांखे महसूसु थियो त ॼण पेट्रोल जी बदबू अचे पई ऐं इहो जेको हुननि ॼाणायो त हिते असांखे तक़रीबन 2 दफ़ो 3 दफ़ो तक़रीबन साल में 6 महीने असांजे घरनि खे बाहि लॻे थी ऐं उनजो सबबु जेको आहे उहो हींअर ताईं मालूम न थी सघियो आहे त इहा जेका बाहि आहे उहा लॻी आहे या लॻाई वई आहे। हाणे इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इहे हितां जा जेके नुमाइंदा आहिनि लाड़काणे जा ऐं हीअ छो त इलाइक़ो वलीद मोहल्लो अचे थो ऐं वलीद मोहल्लो जेको आहे उहो तक़रीबन माना असां जेकॾहिं ॾिसूं था त उतां जेको असांजा MP आहिनि लाड़काणे जा मौज़म ख़ान अब्बासी साहब उन्हनि जो त बिल्कुलु ई माना गढ़ आहे, त उनजे करे इहो बि माना ॿुधायो थो वञे त जेकॾहिं हिननि घरनि खे 2 दफ़ो या 3 दफ़ो जेको बाहि लॻी आहे ऐं उनखां पोइ जेका वारसी थी आहे उन्हनि जी जेका मालिकी थी आहे त उहा मौज़म ख़ान अब्बासी जी तरफ़ां उन्हनि खे हींअर बि जेको स्कूल में उन्हनि खे जेको रिहाइश ॾिनी वई आहे ऐं उनखां पोइ असां जॾहिं हीअ रिपोर्ट ठाहियूं पिया त रिपोर्ट जे दौरान तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो आहियां त जॾहिं असांजी हुननि सां ॻाल्हि ॿोल थी उन्हनि जे जेके मुतासिर आहिनि शेख बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि सां जेके असांजी ॻाल्हि ॿोल थी त उते अचानक वरी शाहरुख ख़ान सियाल साहब उते पहुता ऐं जन सां गॾु ज़ुल्करनैन सियाल साहब बि हुआ ऐं उन्हनि सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि सां थोरी ॻाल्हि ॿोल बि कई ऐं उन ॻाल्हि ॿोल में उन्हनि खां मूं जॾहिं सुवालु कयो त उन्हनि इहो चयो त जीअं मुंहिंजे वॾे भाइरनि जीअं मोहतरम सोहेल अनवर सियाल साहब जे हिदायतुनि मुताबिक़ मोहतरम तारिक अनवर सियाल साहब जे हिदायतुनि मुताबिक़ मूं अची अॼु गरम कपिड़ा बि ॾिना ऐं उनखां अलावा हिते कुझु बिस्तरा ऐं 2 वक़्त जो रोज़ानो तक़रीबन हिननि खे मानी बि ॾिनी वेंदी ऐं जेको आहे हुननि जो ख़्यालु कयो वेंदो जेसीं ताईं उन्हनि खे को अझो नथो मिले। मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी ज़ुल्करनैन सियाल साहब सां जेके सोशल वर्कर आहिनि लाड़काणे जा, उन्हनि बि इहो ॿुधायो त हिते जेको मानी जो जेको सिस्टम आहे या जेको हुननि जो जेको पूरो छो त सामान जेको आहे जेके शेख बिरादरी जा जिन जा घर सड़ी रख थी विया त उन्हनि जो जेको टोटल जेको सामान आहे उहो टोटल सड़ी वियो। उन्हनि जो जेको खटूं बिस्तरा उन्हनि जा कपिड़ा उन्हनि जूं गाॾियूं उन्हनि जो जेको कुझु बि अलाह ताला सड़ी रख थी वियो। पोइ इन सूरत में सिर्फ़ु जेके उन्हनि खे जान बचाए ॿाहिरि भॻा सिर्फ़ु उन्हनि जी पातल कपिड़ा उहे ई हुआ ऐं उन वारे सां तव्हां हीअ बि तव्हांखे मां ॾेखारींदो आहियां त हीअ जेको सिलसिलो तव्हां ॾिसो त तक़रीबन हीअ घर सड़ी रख थी चुका ऐं हेॾा हीअ बि तव्हां ॾिसो त मैदान लॻो पियो आहे ऐं हीअ जेको प्लाट ॿुधायो पियो वञे त हीअ गवर्नमेंट जो प्लाट आहे
हीउ जेको प्लाट आहे इहो वाटर सप्लाई वारनि जो प्लाट आहे। हिन प्लाट ते तक़रीबन हिननि शेख बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त असां 40 सालनि खां असां हिन प्लाट ते रहूं पिया ऐं असांजी जेका फैमिली आहे उहा हिते ई रिहाइश पज़ीर आहे। असांजा जेके बचड़ा आहिनि जेके उहे वॾा थिया आहिनि हिते ई वॾा थिया आहिनि, त पोइ हिते तक़रीबन माण्हुनि खे हितां जे जेके रहवासी आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त असां हिते 40-50 साल खां हिते रहूं पिया। ऐं उन सूरत में हीअ जेके हिन जा हीउ ॾिसो था त हीअ जेके हिननि जो सामान जेको बि आहे उहो टोटल सड़ी रख थी चुको आहे। ऐं इन सिलसिले में शाहरुख़ ख़ान सियाल साहिबु जेको आहे सो माण्हुनि में मानी ऐं जेको आहे उहा बि विरहाइणु शुरू कई। उनखां अलावा गरम कपिड़ा बि उन्हनि खे ॾिना। ऐं ज़ुल्करनैन सियाल साहिब जो चवणो त तक़रीबन असांजो रोज़ानो जी बुनियाद ते हिननि सां हमदर्दी ॿिनि वक़्तनि जी मानी ऐं जेको उन्हनि जी ज़रूरत ज़िंदगी हूंदी उहा बि असां हिननि खे पुॼाइण जी कोशिशि कंदासीं। ऐं शाहरुख़ ख़ान सियाल साहिब जो चवणो त मुंहिंजे वॾनि भाइरनि जे हिदायतुनि मुताबिक़ जीअं सुहेल अनवर सियाल साहिबु, तारिक अनवर सियाल साहिबु आहे, उन्हनि जे हिदायतुनि मुताबिक़ मां आयो आहियां ऐं मां हिननि खे ॾिठो आहे हिते त वाक़ई हिननि जो जेको टोटल अलाह ताला सड़ी रख थी चुको आहे। ऐं हिन वटि सवाइ कपिड़नि जे जेके पातल कपिड़ा आहिनि ऐं पंहिंजी जान बचाई ही भॻान, बाक़ी हिननि जा टोटल घर सड़ी रख थी चुका आहिनि ऐं सामान सड़ी रख थी चुको आहे।